ईद नालो ई ख़ुशियुनि भरे त्योहार जो आहे, जंहिं ॾींहं ते असां पंहिंजनि प्यारनि सां मिली ख़ुशियूं वंडींदा आहियूं ऐं उन ॾिहाड़े ते पंहिंजनि सकाफ़ती रिवायतुनि खे वरजाईंदा आहियूं। सिंधी समाज में ख़ुशियुनि जे ॾिणनि दौरान राग रिहाण, मौसीक़ी ऐं सकाफ़ती साज़नि जो आवाज़ न हुजे, इहो नामुमकिन आहे। सिंधी मौसीक़ी जो सफ़र बि एतिरो ई तवील आहे जेतिरी हिन धरती जी तारीख़ पुराणी आहे। सिंध में क्लासिकल तोड़े नीम क्लासिकल गायकी गवालियार घराणे जे इर्द गिर्द घुमे थी। इहो ई सबबु आहे जो उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे सिंध में वॾो मक़ाम हासिलु आहे। जंहिंखां पोइ उस्ताद गुलज़ार अली ख़ान, मोहम्मद यूसुफ, वहीद अली ऐं ॿिया अणगणिया नाला अची वञनि था, जन जे शागिर्दनि मां वरी उस्ताद हनीफ़ लाशारी ऐं वाहिद लाशारी पंहिंजो मट पाण आहिनि। उस्ताद हनीफ़ लाशारी ऐं वाहिद लाशारी उहे रागी आहिनि जन सिंधी मौसीक़ी जी आबियारी कई आहे ऐं कापी कयल धुननि ते ॻाइण बदिरां उन्हनि सदाईं पंहिंजी क्रिएशन कई आहे, जंहिं करे संदनि केतिरा ई कलाम मशहूर बि थिया आहिनि। धरती टीवी न्यूज़ पारां जॾहिं उस्ताद हनीफ़ लाशारी खां इहो पुछियो वियो त हू ईद कीअं गुज़ारींदा आहिनि, उन जे जवाब में संदसि चवणु हो त ईद जे ॾींहुं ॿियनि सरगर्मियुनि सां गॾु ॻाइण वॼाइण बि लाज़मी हूंदो आहे। तव्हां सभिनी सथ खे ईद जूं वाधायूं हुजनि ऐं सॼे जेके मुंहिंजा व्यूअर्स जेके ॾिसी रहिया आहिनि चैनल खे, उन सभिनी खे ईद जूं वाधायूं। ऐं हीअ ईद ज़ाहिर हाणे रमज़ान शरीफ़ गुज़रियो आहे, मिठी ईद जंहिंखे चवंदा आहिनि, सो उन जी ख़ुशी आहे। उन में सभु को पंहिंजो मिले पियो, रमज़ान खां पोइ रोज़नि खां पोइ दोस्त यार जेका सभु मिलनि पिया, ख़ुशियूं पिया कनि ऐं असां बि पंहिंजी ख़ुशी पिया कयूं। हा, ईद जे ॾींहुं त ज़ाहिर थींदो न ॻाइण वॼाइण, सभु गॾिबासीं ईद मिली पोइ वरी पंहिंजे ॻाइण वॼाइण इहो ई असांजो ख़ुशी जो इज़हार त कयूं ॻाइण वॼाइण सां। सिंधी मौसीक़ी हिन वक़्तु किथे बीठी आहे ऐं उहा कीअं ज़वाल पज़ीरी ॾांहुं रवां दवां आहे, उन बाबति उस्ताद हनीफ़ लाशारी धरती टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। सिंधी राग बेसिकली आहे सुर, जेसिताईं सुर न आहे, जेसिताईं सिखियलु न आहे त पोइ उनखे सुर बि नसीबु न थींदो। कैसेट कल्चर में को ॾोह न आहे या पंहिंजो CD में या कंहिं में ॾोह न आहे, ऐं गवैयनि जूं बि अचनि पियूं, सुर वारनि जूं बि अचनि पियूं ऐं ॿिया जेके वीचारा मौलाई वीचारा मिसकीन आहिनि, पोइ मौलाई को छा को ॿिया सभु अचनि पिया, उहे बि असांजा पंहिंजा आहिनि। पर सुर में ॻाइनि त सुठो थींदो ऐं सिखी पुछी ॻाइनि त सुठो थींदो ऐं पाण खे वधि में वधि ॿियनि खे त छॾियो, पाण खे मज़ो ईंदो न ज़िंदगीअ में सुर नसीबु थींदो न। ऐं दुआ कंदो आहियां अलाह करे सभिनी जेके असांजा फ़नकार आहिनि, जेके बि ॻाइनि पिया, नंढा आहिनि वॾा आहिनि, मूंखां चङा आहिनि, सभिनी खे अलाह साईं सुर नसीबु करे। क्रिएशन उहो कमु माण्हू कंदो आहे जेको सिखियलु हूंदो आहे, जंहिंखे रागनि जी ख़बर हुजे, शाइरी पढ़े, उन खां गॾु लिटरेचर पढ़े, पोइ क्रिएशन कंदो। हीउ हिकिड़ो तमामु नाज़ुक ऐं दुनिया जो वॾे में वॾो इल्मु आहे। उहो सिखी पुछी कंदा त क्रिएशन कंदा, जेकर सिखी पुछी न कंदा त पोइ गाननि ऐं दुनिया नुंहंनि जे उन्हनि ते तर्ज़ुनि ते ॻाईंदा ऐं ज़ाहिर आहे उहे बि केसिताईं थींदियूं।
ऐं असांजी जेकी बेसिक आहे सिंधी में वैरायटी आहे सिंध में काफ़ी बि ॻाई वेंदी आहे सिंध जी काफ़ी दुनिया में मशहूरु आहे गज़ल आहे गीत आहे ऐं क्लासिकल आहे बाबा मंज़ूर अली ख़ान त सॼो इल्मु सिंध में ईअं विराए छॾियो सॼी सिंध सुर में करे छॾी पर उहे माण्हू बि आहिनि ऐं कमु कनि पिया उहे बि ऐं इहो क़यामत ताईं हलंदो सिंध सुरीली आहे सिंध जा ॿुधण वारा सुरीला आहिनि सिंधी मौसीक़ी हिन वक़्तु तरक़ी बजाए पोइते वञी रही आहे ऐं उन में नवाण बदिरां परायनि धुननि ते कलाम काशियूं ॻाइण वारे रुझान खे हथी मिली आहे जंहिं करे राॻियुनि महिनत करणु छॾे ॾिनी आहे पर हनीफ़ लाशारी अॼु बि पंहिंजूं धुनूं कंपोज़ करे थो उस्ताद हनीफ़ लाशारी जियां वाहिद लाशारी बि सिंधी मौसीक़ी में पंहिंजो अलॻि नालो पैदा कयो आहे संदसि चवणु आहे त ॿियनि जूं धुनूं कापी करण बदिरां पंहिंजी महिनत करणु घुरिजे कमर अछलिज़म जीअं जीअं हिन मीडिया आई आहे सोशल मीडिया आई आहे या तव्हांजी प्रिंट मीडिया आई आहे चैनल्स जेके आया आहिनि उहे अॼुकल्ह वरी इहे उन्हनि जो वरी कसोटी इहा आहे त ॾिसो त कंहिंजा फॉलोअर्स घणा आहिनि कंहिंजा जेको ॾिसण वारा माण्हू घणा आहिनि लाइक्स घणा आहिनि फ़नकार उहो आहे माना उनखे घुरायो उन घणा माण्हू ॾिसनि था उहो ई इन करे कमर्शियलिज़म जे करे उहे माण्हू ख़ुदि बि अप्रोच कनि था ख़ुदि बि अचनि था पाण बि अचनि था ऐं चैनल्स ते या मीडिया ते ऐं पंहिंजी इन्वेस्ट बि कनि था ऐं जेको सिखियलु ॿुधियलु माण्हू हूंदो आहे उहो चवंदो त मां हीउ कमु कयां थो त इन वरी इन्वेस्ट मां 20,000 ॾींहुं पंहिंजो कलाम छो हलायां कमु हा पैसा बि मां ॾे इन करे उहो भले ग़रीब हुजे मिसकीन हुजे हुनजो पोइ इहो ज़मीर गवारा न कंदो भली मां इहो कमु कयां इन मौसीक़ी में मां हेॾो हुनखे टाइम ॾिनो आहे कमु कयो आहे सुठो कमु कयो आहे ऐं मूंखे पसंदि बि कनि था माण्हू जेके आहिनि काफ़ी तव्हां फंक्शन में वेंदा आहियूं प्रोग्राम में वेंदा आहियूं माण्हू के पोइ हिते वेठा हूंदा आहिनि सुठी शइ जॾहिं हलणु थींदी आहे त पोइ अची अॻियां वेंदा आहिनि चए यार हाणे राग कोई शुरू थियो ॿोली जी ख़बर न आहे धुन जी ख़बर न आहे बसि म्यूज़िक आहे 18 ॼणा म्यूज़िक वारा आहिनि गॾु टंबण उन में बसि ख़बर ई नथी पए न ॻाल्हि जी ख़बर थी पए न कुझु हुते ट्यूनर हणी हे हो सिलसिलो करे जेके ट्रैक बि अचनि था उन्हनि में लाइव तव्हां हिकिड़ो कलाम बि कंहिंखां न ॿुधी सघंदो उहे ट्रैक जे हिसाब सां उहे मशहूरु आहिनि पोइ अचनि था उते वञनि था जेॾां केॾां ई उनजो राज हले थो पियो असां वटि कंपोज़िशन वारो जेको कमु आहे उहो रुकिजी वियो आहे नई धुन छो नथी ठहे उन लाइ छा चवंदो ॾिसो नयूं धुनूं कुझु ठहनि थियूं बहितरीनु मूसीकार जेके हुआ ख़तमु थी विया मूसीकार जो कमु हूंदो आहे उनखे धुन ठाहिणु ऐं ॿियो जेको को फ़नकार खे ॾात हूंदी आहे या सिखियलु हूंदो आहे उहो ठाहींदो आहे आम फ़नकार बि भले सुरीलो ॻाइणो हुजे धुन न ठाहींदो धुन ठाहिणु हिकिड़ो अलॻि आर्ट आहे सो इहो इनायत बि ॾियणु गुलज़ार अली ख़ान वारा उस्ताद मंज़ूर अली ख़ान वारा धुनूं बि पाण ठाहींदा बाबा ॾिसो इहे घणा ॼणा 1 2 3 4 5 6 हे तव्हां हेॾा 5 करोड़ माण्हुनि में 5 6 ॼणा जेके धुन ठाहींदा उन जो इहो मतिलबु कोन्हे हर फ़नकार धुन पाण ठाहे पोइ इन में कुझु अहिड़ा फ़नकार आर्टिस्ट हूंदा जेके स्टडी बि कंदा शाइरी बि उनखे पसंदि ईंदी शाइरी जो मिज़ाज बि ॾिसंदा मिज़ाज जे हिसाब सां राग सिलेक्ट कंदा राग सिलेक्ट करे उन में कंपोज़ कंदा धुन ठाहींदा
ऐं हाणे बि काफ़ी माण्हू आहिनि जेके धुनूं ठाहिनि था ॻाइनि था। कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम, कायम आहे कदीम। आला आलम जो धणी, आला आलम जो धणी, अवल अला हली। मां तुंहिंजे चरणनि जी दासी, ओ मुंहिंजे मन जा रहवासी, तो बिन कहिड़ा छांवरा सावरा ओ गुलाबी चपन मां खिटे रे गांव हले छो पया था सिकायो असांखे, हले छो पया था सिकायो असांखे, अची पाण हाणे बचायो असांखे। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद में रिहाइश पज़ीर उस्ताद हनीफ़ लाशारी पंहिंजे उस्ताद गुलज़ार अली ख़ान जे नाले सां मनसूब राग जी अकेडमी बि क़ाइमु कई आहे, जिते संदुसि रहनुमाई में केतिरा ई शागिर्द राग जी सिख्या वठनि था। उन्हनि मां नौजवान काशिफ़ समो बि हिकु आहे, जेको 2 सालनि खां सिखे पियो ऐं हाणे त कलाम काफ़ी बि ॻाए वञे थो। अब कह बिछड़े कब सो मिलेंगे, अब कह बिछड़े कब सो मिलेंगे, नदी किनारे जावे मेरा माही मोला शाल मिला, मेरा माही मोला शाल मिला। सावरा बावरा सावरा बावरा, मेरा माही मोला शाल मिला। अॼु जे जदीद ऐं इंटरनेट जे फास्ट दौर में जिते शयूं तेज़ी सां तरक़ी करे रहियूं आहिनि, उते सिंधी मौसीक़ी खे जीअं कैसेट कल्चर तबाह कयो, ईअं सोशल मीडिया जो सहारो वठी अणसिखियल फ़नकार रातो राति शोहरत माणे वञनि था। पर सालनि जा साल राग जी सिख्या वठी तयारु थियल उस्ताद पोइते रहिजी वञनि था, जंहिं करे सिंधी मौसीक़ी में नवाण ऐं पंहिंजी क्रिएशन बदिरां कापी कल्चर परवान चढ़ी रहियो आहे। उन करे असांजी सिंधी मौसीक़ी खे हथी ॾियारण लाइ उस्ताद रागियुनि ऐं पंहिंजी महिनत कंदड़ फ़नकारनि जी हिमत अफ़ज़ाई ज़रूरी आहे। सकाफ़त खाते खे घुर्जे त उस्ताद रागियुनि जी हर मुमकिन मदद ऐं साणनि सहकार करे त जीअं सिंधी मौसीक़ी ज़वाल पज़ीर थियण खां बची पवे। ज़िंदगी गुज़री तोखां सिवा वेंदी, पर छा कजे जो आहे ज़िंदा रहण जी ख़्वाहिश, केॾी हसीन आहे तोसां मिलण जी ख़्वाहिश। मां तुंहिंजे चरणनि जी दासी,